अस्सलामुअलैकुम दोस्तों, असांजी ॻाल्हि करण वारा सोप सीरियल तकरार जे नई ईंदड़ एपिसोड जे बारे में। दोस्तों असां इन सां गॾु तव्हांजे लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी खणी आया आहियूं। दोस्तों उहा ख़ुशख़बरी इहा आहे त इंशाल्लाह शाम 7 बजे ड्रामो अपलोड कयो वेंदो, तकरार ड्रामो। दोस्तनि जूं इंतज़ारियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। तकरार ड्रामो शाम 7 बजे अपलोड कयो वेंदो। दोस्तों इन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो जीअं दोस्तनि खे ख़बर पइजी वञे त तकरार ड्रामो अची चुको आहे। बस दोस्तों तव्हांखे तकरार ड्रामे जी कहाणी ॿुधाईंदा हलूं त सिजाल खान इहो सोचींदो त मां हाल हाल में शेर लिखे मारियां, छो जो हू मुंहिंजे घर में घिड़ियो आहे, मां उनखां प्लान त ज़रूरु कंदुसि। ऐं ॿिए पासे वक़्तु भावल खान खे चवंदो त असांखे हर हाल में मीर खे मारणो पवंदो, छो जो मीर जा क़दम अॻिते हाणे वधणा पवंदा। करे असां उनखे मारे न सघियासीं त हू असांखे वज वठी मारे छॾींदो, उनजे करे हाणे उन्हनि जो खेल ख़तमु करिणो पवंदो। भावल खान वक़्त खे चवंदो त मां पंहिंजी नियाणी जे करे उनखे मारे नथो सघां, बाक़ी हा तूं मारे उनखे फिटो करे छॾ। ऐं ॿिए पासे दरिया खान ऐं मूसा मीर सां ठाह करण जी कॾहिं बि कोशिशि न कंदा। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी भुॻणी ते, वरी मिलंदा नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।